कपरु में फंक्शन मुस्लिम लीग ऐं हुर जमायत पारां इमाम इनक़लाब पीर सैयद सगबतुल्लाह शाह अल मारूफ सूर्य बादशाह जी 75वीं वरसी कपरु में दरस हाउस ते अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। तक़रीब के नाले वारे अदीब अरबाब नेक मोहम्मद ख़िताब कंदे चयो त हुर तहरीक सूर्य बादशाह ऐं हुरनि जी जामिया अकुलमंद जी तारीख़ी जंग हुई, जंहिंमें सूर्य बादशाह जी हिम्मत हौसलो ऐं हुरनि जे जज़्बे ऐं अंग्रेज़नि जे नापाक इरादनि जी जंग हुई। हिन चयो त अंग्रेज़नि वटि उन वक़्त जा जदीद हथियार ऐं जहाज़ हुआ, लेकिन हुरनि वटि कुहाड़ियूं लठियूं ऐं चंद मोह बर्फ़ वारियूं बंदूकूं हुयूं। लेकिन सूर्य बादशाह अहिड़ियुनि हालातुनि में अंग्रेज़ सां जंग करे हिकु तारीख़ रक़म कई आहे जेका कॾहिं बि लिकी नथी सघे ऐं सूर्य बादशाह ऐं संदसि हुरनि मुल्क सिंध जे आज़ादीअ लाइ वतन या कफ़न, आज़ादी या मौत जे नारे खे बुलंद करे सवे हुरनि सां गॾु शहादत माणी ऐं क़ौम लाइ हीरो बणिजी वियो। अरबाब नेक मोहम्मद चयो त सिंध सरकार आम मोकल जो ऐलान करे वापसि वठी हिकु वॾी नादानी कई आहे। पाकिस्तान फंक्शन मुस्लिम लीग जे अॻवान ऐं साबिक़ MP काज़ी शमसुद्दीन राजड़ चयो त हीअ हिकु सोच जी जंग हुई। सूर्य बादशाह सिंध न पर बरे सग़ीर जे आज़ादी जी जंग विढ़ियो। इहा जंग जिते हथ में कुझु बि न हुजे ऐं मुख़ालिफ़नि वटि जदीद हथियार ऐं जहाज़ हुजनि, उते उन क़िस्म जे जंग खे ईमान जी जंग चइजे। काज़ी शमसुद्दीन राजड़ चयो त सिंध सरकार सिंधी असेंबलीअ मां सूर्य बादशाह जे शहादत वारे ॾियार ते आम मोकल जो रेज़ोल्यूशन पास करे वापसि वठण वारे अमल जी सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं इहो हिकु अफ़सोसनाक अमल आहे। हुकूमतूं अचणियूं ऐं वञणियूं आहिनि। सुभाणे असां बि इक़्तिदार में अची ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे आम मोकल जो रेज़ोल्यूशन पास करे संदसि शहादत जे ॾियारे खे कैंसल कंदासीं। काज़ी शमसुद्दीन राजड़ चयो त हुर तारीख़ अंग्रेज़ साम्राज्यनि खे सिंध धरतीअ तां तड़े कढी छॾियो, पर उन जे लिबास में अॼु बि हुरनि सां उन क़िस्म जूं ज़्यादतियुनि जो सिलसिलो जारी आहे। फ़क़ीर दीनमंद कुंभार चयो त सिंध जे विख विख ऐं अछड़ो थर ऐं मखे ॿेलो हुरनि जो खून सां रंगियल आहे। इहा आज़ादी जंहिंमें असां आज़ाद फ़िज़ा में साह खणी रहिया आहियूं, इहा सूर्य बादशाह ऐं हुरनि जी क़ुर्बानीनि जो हौसलो आहे। अॻूणे साबिक़ तहलके नाज़िम हाजी ख़ुदाबख़्श दर्स चयो त सूर्य बादशाह जी अंग्रेज़नि जे नापाक इरादनि जी जंग हुई, जंहिंखे सूर्य बादशाह ऐं हुरनि जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾेई सिंध खे आज़ादु कराए ग़ुलामीअ मां आज़ादु कयो। तक़रीब खे हाफ़िज़ महरान, वकार जट, मुखी मोहन ऐं ॿियनि ख़िताब कंदे सूर्य बादशाह जे लाज़वाल क़ुर्बानियुनि ते रोशनी विधी ऐं खेसि सुर्ख़ सलाम पेश कयो।